बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, जॾहिं तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु कीअं। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद कयां थी त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह मेहराण जे हिन मंच तां, हिन अङण तां क़बूल पवे। नाज़रीन, उमेद करियां थी त अॼु जी सुबुह ॾाढी ज़बरदस्त थी हूंदी ऐं सुबुह जो पर हूअं ई एॾो सुठो हूंदो आहे, हूअं ई एॾो ख़ूबसूरत हूंदो आहे। जेके बि सवेर उथण जा आदी हूंदा आहिनि उन्हनि खे त सुबुह जो पहर ई वणंदड़ हूंदो आहे ऐं नो डाउट पूरो ॾींहुं ख़ूबसूरत हुजे थो, हर पहर सुठो हूंदो आहे, पर उहो वक़्तु वधीक सुठो हूंदो आहे जंहिं वक़्त खे इंसानु पाण ख़ूबसूरत बणाईंदो आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके मॉर्निंग टाइम में उथी करे कुझु रिचुअल्स, कुझु इबादतूं ऐं उनखां पोइ जॾहिं पंहिंजे कमकार जे तरफ़ माण्हू वधे थो त यकीनन उहो रिफ्रेशिंग टाइम त हूंदो ई आहे, पर कुझु नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ हर कंहिंजूं अलॻि अलॻि हूंदियूं आहिनि। कंहिंखे गार्डनिंग करणु ॾाढी सुठी लॻंदी आहे, त सुबुह जो उथी पंहिंजे गुलनि खे, ॿूटनि खे पाणी ॾियणु, उन्हनि जी थोरी हल्की कटिंग करणु, उते सफ़ाई करणु, त माना इहा एक्टिविटी बि ॾाढी सुठी आहे ॾिठो वञे त। घर में औरतूं वरी घणे भाङे किचन जे तरफ़ उहे हूंदियूं आहिनि, त असांखे जेको आहे सो प्रॉपर ब्रेकफास्ट तयारु करिणो आहे पंहिंजे ॿारनि जे लाइ, त पोइ थोरो घणो जेके किचन जा कम हूंदा आहिनि, रंधिणे जा जेके कम हुजनि था, औरतूं उहे कंदियूं आहिनि। ॿार पंहिंजी उन रांदि रूंद में, अॼुकल्ह त उहे रांदियूं थियनि ई नथियूं, माना मोबाइल ऐं उहे गैजेट्स, त ॿार उन सां ई कनेक्टेड हूंदा आहिनि। पर मां सम्झां थी त कुझु ॾींहं जेके मोकिलुनि जा आहिनि त हर को रेस्ट करे आराम सां उथंदो हूंदो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उहे ई तव्हांजा कमकार उहो ई सेम स्केजुअल स्कूल खुली वेंदा, त हीअ जेके ॾींहं आहिनि होपफुली त तव्हांजा सुठा गुज़रंदा हूंदा ऐं तव्हांजा ॿ टे कम जेके रहियल हूंदा उहे बि तव्हांजी उन जेका वर्किंग अव्हांजी लिस्ट आहे तयारु थियल, उन में ॿ टे जेके कम रहियल आहिनि उहे बि तव्हां करे वठंदव ऐं यकीनन ही कुझु चंद जेके ॾींहं मोकिलुनि जा आहिनि उहे बि सुठा गुज़रंदा। पूरा 2 महीना मां हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, मुंहिंजे ख़्याल सां त इहा ॻाल्हि मां रिपीट कंदी रही आहियां त तव्हांजूं जेके तमामु एक्टिविटीज़ आहिनि उहे सुठियूं गुज़रनि, उहे सुठियूं थियनि ऐं कम सुठा तॾहिं थींदा आहिनि जॾहिं असीं पाण उन्हनि खे सुठो करणु चाहींदा आहियूं। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त इंसानु जेको बि कमु दिलि सां कंदो आहे त उहो कमु सुठो ज़रूरु थींदो आहे, या जेकॾहिं चवंदा आहियूं न त उहो सेम रिज़ल्ट न बि मिलंदो आहे, थोरो चेंज मिलंदो आहे, तॾहिं बि उहा जेका उन कम जी यूनिकनेस हूंदी आहे न उहा असांखे ॾाढी वणी रही हूंदी आहे। ऐं औरतुनि जो मां ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में ज़िक्र कंदमि, उहे ख़ासि तौर ते औरतूं जेके घरनि में कमकार त 24/7 कनि ई कनि थियूं, पर भर्थ करणु, हथ जो हुनुरु जेको आहे उन सां उन्हनि जी जेका माना उहे स्टार्टिंग खां उन जी जेका उहा प्रैक्टिस हलंदी आहे न उन्हनि औरतुनि जी, त हू उनखां पंहिंजो पाण खे अलॻि कोन करे सघंदियूं आहिनि। या एजुकेटेड जेके गर्ल्स आहिनि, जेके वर्किंग वुमेन आहिनि, जेके नौकिरी पेशा ख़ातून आहिनि, ख़वातीन आहिनि, औरतूं आहिनि, उहे बि इन्हनि कमनि सां ज़रूरु किथे न किथे कनेक्टेड हूंदियूं आहिनि। त हीअ जेके 2 महीननि जूं मोकिलूं हूंदियूं आहिनि न, त माना ऑफिशियली जेके बि कमकार आहिनि उन्हनि खां थोरो रेस्ट मिलंदो आहे, त पोइ कॾहिं कपिड़ा सिबणु, कॾहिं को पंहिंजो वॻो आहे उन ते भर्थ करणु, इहे एक्टिविटीज़ बि ॾाढियूं ख़ूबसूरत हुजनि थियूं। नाज़रीन, तमामु शयुनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं ऐं ख़ासि तौर ते म्यूज़िक जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। म्यूज़िक रूह जी ग़िज़ा हुजे थी ऐं अॼु जे प्रोग्राम में म्यूज़िक अव्हां सभिनीनि जे लाइ आहे, त सुठो म्यूज़िक ॿुधंदासीं। हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो, ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। सो नाज़रीन, हिन स्पॉन्सरशिप सां मां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। मुंहिंजा अॼु जा जेके आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, मां ॿुधाए चुकसि त म्यूज़िक आहे प्रोग्राम में, त रागी मौजूदु आहे उस्ताद सोढो जोगी, पाण सुठो रागी बि आहे, सुठो मौसीक़ार बि आहे। तव्हांखे भलीकार चवंदा प्रोग्राम में, तव्हांजी महिरबानी, तव्हां आया आहियो ऐं अॼु उमेद कयूं था त कुझु सुठो ॿुधंदासीं ऐं सुठो प्रोग्राम पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचंदो। जनाब, असां सां गॾु ढोलक ते मौजूदु आहिनि नंदलाल जोगी, ऐं नंदलाल तव्हांखे बि भलीकार चवंदा प्रोग्राम में, ऐं उनखां अलावा खंजरी वॼाईंदड़ पप्पू जोगी बि असां सां गॾु मौजूदु आहे। सभिनि खे प्रोग्राम में मां वेलकम चवां थी ऐं मां चाहींदसि त शुरूआति तव्हां कयो ऐं छा ॿुधाईंदव, छा सिलेक्ट कयो अथव, बिस्मिल्लाह कयो।
जेका मौसीक़ी ऐं मुर्शद लतीफ़ सरकार जा ॾींहं हलनि पिया, मेलो अचण वारो आहे। जी हाँ जी हाँ भिटाई घोट खां पाण शुरू कंदासीं, जेको बि आहे सुर सारंग में हींअर मुल्द जा बि इंतज़ार, मारूड़ा बि लॻा पिया आहिनि, सांगीड़ा सभु मींहं जे इंतज़ार में आहिनि। मौला करे त मुर्शद जे दुआउनि सां ई पाण सभिनी सिंध वासियुनि जे दुआ सां मींहुं वसी पए, कुझु वठा आहिनि, कुझु वसी पए, त उन जी दुआ इहा गीत जेको आहे मुर्शद लतीफ़ जो सो पाण उहो ॿुधाईंदासीं, शुरूआत सुर सारंग में शुरू कंदासीं। जबरदस्त जबरदस्त। साईं सदाई साईं सदाई करी मथे सिंध सुकार वो 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 ओ दोस्त मिठा दिलदार, दोस्त मिठा दिलदार ही आलम सब आबाद करी वो जी लती बूंद बिरे जी बहार लगी, हाँ बूंद बिरे जी बहार लगी, दर्द वंदिए जो देश वसी पियो, बूंद बिरे जी बहार लगी, हाँ बूंद बिरे जी बहार लगी, दर्द मंदिए जो देश वसी पियो, बूंद बिरे जी बहार। तिखड़ी सीर समुंड जी अला, तिखड़ी सीर समुंड जी, तिखड़ी सीर समुंड जी अला, लहरन जी ललकार लगी, आ लहरन जी ललकार लगी, दर्द मतिए जो देश वसी पियो, बूंद बिरे जी बहार लगी, आ बूंद 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 आ बूंद बिरे जी बहार लगी, दर्द मंदिए जो देश वसी पियो, बूंद बिरे जी। उठड़ा मीह मलीर तेरा, उठड़ा मीह मलीर ते हो वो ककर मंझ कपा ककर मंझ कपार छुड़ने न लगे, जेड़ा मुहिंजा सुपरी तेरा मेघ मलार, खण अखियों खिलियार
खण अखियूं खिलियारत वञनि सूर संधा कयो जीलती उठड़ा मींह मलीर तेला उठड़ा मींह मलीर तेला गाहन जी गुलजार लगी है गाहन जी गुलजार लगी दर्द मंदीअ जो देश वसी पियो बूंद बिरे जी पा मुर्शद लाल लतीफ चयला भिट जो घोट लतीफ जी लतीफ नी पारे मारी सा नी सा नी सा 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 नी सा 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 नी सा 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 रे 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 मा 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 पा 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 मा 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 पा पा नी पा 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 मा 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 पा पा नी पा 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 मा 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 पा पा नी 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 सा 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 नी पा मारी मा पा नी पा मारी नी सा 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 मुर्शद लाल लतीफ चयला भिट जो घोट लतीफ चयला मुर्शद मुए जी सार लधी हाँ मुर्शद मुए जी सार लधी दर्द मंदीअ जो देश वसी पियो बूंद बिरे जी बहार लगी है बूंद बिरे जी बहार लगी दर्द मंदीअ जो देश वसी पियो बूंद बिरे जी बहार जी लती। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत ऐं सुर सारंग जी छा ई ॻाल्हि कजे जॾहिं बि माना हिन प्रोग्राम जी असां ॻाल्हि कयूं ऐं सुर सारंग जी ॻाल्हि कयूं त नाज़रीन प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ताईं पहुचंदो आहे ऐं शुरूअ में तव्हां दुआ ॾाढी ख़ूबसूरत कई वाक़ई में सभिनीनि खे मींहं जो इंतज़ारु आहे ऐं थर में मिठी में मींहुं वसियो त आहे ऐं जंहिं ॾींहुं मींहुं वसियो उन ॾींहुं मां प्रोग्राम कंडक्ट कयो पिए सो वरी बि मींहं जो इंतज़ारु पाण सभिनीनि खे ज़रूरु आहे ऐं असां पाणी जो ज़िक्र कयूं पाणी जी ॻाल्हि कयूं त हमेशह असां जेको आहे न पाणी जे लाइ क्राए कयो आहे त मींहं जो बि असांखे ओतिरो ई इंतज़ारु हूंदो आहे तव्हां ॿुधायो भला मींहं जो केतिरो इंतज़ारु आहे मींहं जो शदत इंतज़ारु आहे सॼी माण्हुनि जागीरनि खे तमामु हा सही पिया चओ इलाही मींहुं पवण सां ई त जेको आहे सो मुल्क में जेको आहे सो थर वासी ऐं सभु वीचारा माण्हू ख़ुशि थींदा आहिनि ऐं इहो ई त सॼी दुआ ई आहे मींहं खां बग़ैर त अधूरा आहियूं सभु बिल्कुलु सही था चओ पाणी ज़िंदगी आहे पाणी खां सवाइ त हा अच्छा भला राग जे हवाले सां थोरो ज़िक्र कंदासीं अव्हां सुठो ॻायो था ऐं सुठनि प्लेटफॉर्म्स ते नाज़रीन ॻाइनि था असां सुठनि प्लेटफॉर्म्स जी ॻाल्हि कयूं त उते अपीयरेंस हिननि जी रहे थी कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो यादि आहे हा ॻाइण त हाणे ॾिसो न असांजो इहो बचपन खां ई मूं पंहिंजे मूसीक़ी जे सिलसिले जीअं होश में आयुसि न त पहिरीं बाजो वॼाईंदो हुउसि बाजे खां पोइ वॼाईंदे वरी बाजो घर में हुयो न हा बाजो माना वॾे बाजो आंदो बाजो ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि आहे त माण्हू चए थो त हीउ मूंखां कमु नथो थिए पर उहो जेकॾहिं उहा को बि अल्टर सामान जेको आहे न उहो अची वेंदो घर में त माण्हू जहाज़ ॿोॾाए वेंदो हाणे हींअर कंहिंखे ख़ब ख़्याल में कोन्हे त जहाज़ ॻोॾाए पर जहाज़ घर में हूंदो त उॾाए ॾींदो सिखी बि वेंदो त ईअं बाजो आयो घर में पोइ असां पंहिंजे मूसीक़ सां मुंहिंजो बचपन सां इहो ई रहियो आहे सही ज़बरदस्त उस्ताद केरु रहियो उस्ताद मुंहिंजो मिठल ख़ान मेरासी काज़ी आमदारो ऐं पहिरीं बाजे में उस्ताद मुंहिंजो सुमार ख़ान ॾाढी जेको नबीसर रोड वारो मुंहिंजा ॿ उस्ताद आहिनि चइनि की आउं बाजो पहिरीं सिखियसि पोइ ॻाइणु सिखियसि त ॻाइण जो उस्ताद बि खपे उन करे ॿ उस्ताद आहिनि उस्ताद मुंहिंजा मरूम थी विया आहिनि अलाह जन्नत नसीब करे पर उस्तादनि जा सभु जेतिरा ॾिना आहिनि उहे असां ते
जेका आहे करम नवाज़ी आहे उस्तादनि जी आहे, उस्ताद खां बग़ैर कुझु बि न आहे। सही पिया चओ। अच्छा इहो त भला इहो सकरंड वारो पासो वञी लॻो न, उस्ताद किथां हथु कयव? उस्ताद बसि ॾिसो न, नसीबनि में हर शयूं मिलंदियूं आहिनि त भाॻनि सां मिली वेंदियूं आहिनि। मूंखे उस्ताद पीर बाउलदीन सां सरहंदी जे उते मटियारी में जेको असां उते वेंदासीं ॻाइण राग चवण, उते मुंहिंजो उस्ताद रहंदो हो। पोइ इहो उतां खां असांजी माना पीर बाउलदीन सरहंदी मूंखे पंहिंजे मोहबत मां जेको आहे सो उहो गानो उते ई असांजो थियो आहे मुंहिंजो। ऐं उहे ई दुआऊं कुझु मुर्शद जूं ऐं कुझु हिननि जूं कुझु हुननि जूं भाॻनि सां ई मिलंदा आहिनि, सभु शइ नसीब सां मिली वेंदी आहे। सही पिया चओ। जोगी त हूअं माना घणे भाङे जुगत ई कंदा आहिनि न, ऐं तव्हां त वरी रागी थी वियो। सभ खां घणो कहिड़ो रागी पसंदि रहियो आहे? रागी रागी तव्हां ॾिसो न, हीअ दुनिया जा जेके आहिनि सभु कंहिंजो हिकिड़ो माइंड पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे, ख़्यालात। ऐं केरु कंहिंखे कहिड़ो थो वणे, केरु कंहिंखो। असांजो त असांजो त तालुकात रहियो आहे ख़ान साहबनि सां, उस्तादनि सां। असांखे पसंदि त उहे रहंदा आहिनि असांजा जेके गवैया जीअं हूंदा आहिनि, फतेह अली ख़ान साहबु आहे या जेके रागी जेके गवैया हूंदा आहिनि, उहा ई असांजी चॉइस हूंदी आहे। उन्हनि में जेको महिनत सुठी कंदो आहे, पोइ हाणे सॼो ई सिंध पंहिंजो सभु आहे, इन में जेके बि रागी आहिनि उहे ई वधीक पसंदि हूंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। ऐं आर्ट उहा फील्ड आहे जिते बुनियाद आहे, लिमिटेशन न हूंदी आहे, जिते कोई फुल स्टॉप न हूंदो आहे, जिते अक्रॉस दी बॉर्डर्स माना उहे मुहबतूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हूंदियूं ई आहिनि। अच्छा अॼु ॾींहं ताईं माना मोबाइल फ़ोन जॾहिं यूज़ कयो था त कंहिंखे घणो सर्च कंदा आहियो, कंहिंखे ॿुधंदा आहियो? असांजो ॾिसो हाणे ॿुधण लाइ त इंसान जी रूह विंदर, कंहिंजी शाइरी सुठी अची थी वञे, केरु कलाकार थी ॻाए त शाइरी खे ॿुधंदा आहियूं, त उहो कहिड़ो बि कलाकार हुन में शाइरी में जान आहे, कंहिंजो वरी राग ऐं आलाप में सुठो जान आहे त उनखे ॿुधी वठंदा आहियूं। ऐं पोइ इन हिसाब सां अॼुकल्ह त हाणे ॾिसो न हिकिड़ो जेको आहे सो इहे मोबाइल में जेका असां मूसीकार ऐं कंपोज़र थी रहियो आहियां, मुंहिंजी जेका चॉइस हूंदी आहे त असां घणो करे जेको तक़रीबन जेको आहे सो पंहिंजे सिंध जे फनकार में मोहम्मद जुमन मरूम खे वधीक ॿुधंदो आहियां, ऐं उहो ॿुधी करे त मुंहिंजो शौक़ी ॻाइण जो बि थियो। अच्छा भला रागी रियाज़ ज़रूरु कंदा आहिनि न सिंगर्स, रियाज़ चवंदा आहिनि त न कजे त उहो राग बि जेको आहे सो केतिरे टाइम ताईं उहो जेको आहे न रुसी वेंदो आहे। तव्हां रियाज़ कयो था? रियाज़ खां बग़ैर गलो मुकमल न बींदो। सही। रियाज़ खां बग़ैर जेतिरा बि फनकार ॻाइण जी कोशिशि कंदो न, उनजो बरक़रार गलो कोन बींदो, सुरनि तां मेल कोन ईंदो ऐं ॿारनि सुरनि तां। रियाज़ ज़रूरी आहे फनकार जे लाइ, त रियाज़ खां बग़ैर काफ़ी फनकार हींअर त रियाज़ जा घटि टाइम था ॾियनि, ॻाइनि था, पर आउं उन्हनि खे इहा बि अर्ज़ु कंदसि त रियाज़ खां बग़ैर गलो कॾहिं बि सुर सां गॾु मेल कोन हूंदो। सही पिया चओ। हाणे त उहो घटि वधि थींदो रहंदो, आम माण्हू खे ख़बर कोन पवंदी आहे, पर उनजी पिच जेका आहे गले सुरनि खां टेड़ी थियो वञे, सुर कचा थियो वञनि, सुर हेॾां। रियाज़ खां बग़ैर त का शइ न आहे। रियाज़त ज़रूरी आहे, हर कम में ज़रूरी आहे, पर राग जी त छा ई ॻाल्हि कजे। मां ॻाल्हि कई पई त हाणे त सोशल मीडिया आहे त हर को जेको आहे न हिकिड़ी वीडियो जे ज़रिए बि मशहूरु थी थो वञे को न को रागी, पर उन में पुख़्तगी न आहे त कुझु टाइम खां पोइ जेको आहे न उहो वरी उन तरह व्यूवर्स तव्हां सभु जेको आहे सोशल मीडिया यूज़ कंदा रहियो, उन तरह उहो वरी पोइ उनजी डिमांड नथी रहे। अच्छा सुबुह जे वक़्त में जॾहिं हिकिड़ो हूंदो आहे न कॾहिं कॾहिं रूह खे बि ताज़गी बख़्शणी हूंदी आहे, घणे भाङे सुबुह जो कुझु ॻायो था त छा ॻाईंदा आहियो? सुबुह जो ॾिसो न, सुबुह जे टाइम जा राग हूंदा आहिनि, हा न, उन्हनि रागनि मां ई माण्हू जेकॾहिं पंहिंजो जेको उस्ताद खां सिखियलु हूंदो आहे। हाणे इहे आम फनकार जेके हीअं जीअं ॿ कलाम ॻाए करे फनकार थी वञे, उन में ईअं कोन हूंदो आहे। जेको सिखियलु हूंदो न त उहो माण्हू पंहिंजे हिसाब सां ई रियाज़ कंदो। त उहे सुबुह जा पहर जा राग आहिनि, ॿिपार जा आहिनि, शाम जा राग आहिनि, राति जा राग आहिनि, ईअं रागनि जा टाइम आहिनि, टेबल आहिनि। इन हिसाब सां असां पोइ सुबुह जो उथी पंहिंजे उन्हनि हिसाब सां छेड़छाड़ कंदा आहियूं। असल में छा आहे त राग आहे त हू सुर जेको आहे सो उनजो इंसान ते जेको दिमाग़ में डिपेंड करे वियो न रियाज़ वारे खे, त उन मां लॻी शुरू थी वियो त दिमाग़ में बीह रहियो, उन ताईं रियाज़ शुरू करे छॾियो ऐं बहितर उहो ई रहंदो। टाइम टेबल जो बि असां वटि हिन में पाबंदी कोन हूंदी आहे। रियाज़ जे हिसाब सां जेको दिमाग़ ते चढ़ी आयो, तरी आयो, त उनजे अबूर थी वेंदो, उन ते पोइ रियाज़ वधीक सुठो थींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। घणे भाङे सुबुह जो माना तव्हांजी प्रैक्टिस रहे थी त घणे भाङे छा ॻाईंदा आहियो? असां सुबुह साण जेको आहे सो पंहिंजो ललत राग खां रियाज़ शुरू कंदा आहियूं। थोरो थोरो झुंगारींदव, थोरो ॿुधाईंदव? झुंगार त हाणे
अच्छा इहो असांजो ॾिसो न हींअर पाण वेठा आहियूं जंहिं मूड सां उन हिसाब सां प्रोग्राम छेड़ींदासीं। झुंगार रियाज़ वारो त असांजो अलॻि सिस्टम हूंदो आहे न, त उनजे हिसाब पाण वेठा आहियूं हींअर एटम जे हिसाब सां। हा न उहो वरी असां पंहिंजो ख़्यालु ठाहिणो थो पए। दिलि हुजे थी जेको ॻाइणु माण्हू चाहे थो त उहो ई जेको आहे न साम्हूं हुजे थो। अच्छा भला हाणे छा ॿुधाईंदव, छा सिलेक्शन आहे? जी हाणे सिलेक्शन पाण ॿुधाईंदासीं मुर्शद लतीफ़ जो कलाम ॿुधायूं था, वरी जोड़ी कयूं था, ज़बरदस्त तंहिंखां पोइ हाणे वेंदासीं वरी ससुई ॾे। ज़बरदस्त। हा न इन हिसाब सां वॾा वण वणकार जा चिमू जित चिहा, वॾा वण वणकार जा चिमू जित चिहा, मूं मंज़िल ते हा हुत ॿोलियूं कल ॿिया बरमी बलाउल जा वतल था विया, पेर नकी पेचरो सिजन कीन किया, राय पेर रत कया लगी लुख दिया, लिखे जालिया पैलोरिया लाल लतीफ़ चए, जी जी लतीफ़ अला लऊं त लिखे लाई, लऊं त लिखे लाई, आऊं का जोड़ जतन जो ए नाहारी जेरियूं, नाहारी जेरियूं, लऊं त लिखे लाई, लऊं त लिखे लाई, आऊं का जोड़ जतन जो ए नाहारी जेरियूं, नाहारी जेरियूं, लऊं त लिखे लाई। को भाई भेण न को भाई, आऊं का जोड़ जतन जो ए नाहारी जेरियूं, नाहारी जेरियूं, लऊं त लिखे लाई। सजाई जरत हुय सजाई, आऊं का जोड़ जतन जो ए नाहारी जेरियूं, नाहारी जेरियूं, लऊं त लिखे लाई।
मुर्शद लाल लतीफ भिट जो घोट लतीफ सहीनो शाह लतीफ भिट जो घोट लतीफ साणन हले काई साणन हले काई औका जोड़ जतन जो ये नायारी जेरियो नायारी जेरियो नौत लिखे नाई नौत लिखे नाई औका जोड़ जतन जो नायारी जेरियो नौत लिखे नाई। आवाज़ ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत। नाज़रीन असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम छूरो चांहि जो हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मेलाप जेको फौरी तौर ते सुठो रंग सुठी ख़ुशबू ऐं आला मयार जो ज़ाइको फ़राहम करे थो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं उस्ताद सोढो जोगी असां गॾु मौजूदु आहे। ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम अवां ताईं वक़्तु पहुची रहियो आहे। नाज़रीन प्रोग्राम में साथ में मौजूदु आहे स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी। चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे, तव्हां पंहिंजे घरनि में ट्राई करे सघो था। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं उस्ताद सोढो जोगी खे चऊं था त छा सिलेक्शन आहे तव्हां ॿुधायो। कनकट का पटका पिड़ी कनकट का पटका पिड़ी कनोटा कनचीर आनंदे व्या हाल जो सियो मज शरीर ए पोरू ठग फकीर मुखरे बेरांद खड़ी विया कनकट का पटका पिड़ी कनोटा कनधार कनकट का पटका पिड़ी कनोटा कनधार हलन जे हिंगला जडे बाबू छड़े बार यकीन कबूल न हार हलो त क्या पसो तिन जाबो ओ ओ ओ जीलती जोगी रन सा संग भलो विया मोयो वञन प्याहू मन मुझी जी जल मां मुझो स्वामी रन सा संग है मुझी जी जल मां मुझो जोगी रन सा संग जोगी रन सा संग भलो विया
मुझी जी जल मां मुझो स्वामी अड़न सां संग हाय मुझी जी जल मां मुझो जोगी अड़न सां संग नांगन लोड़ियूं हथनि में हो ऐं नांगन लोड़ियूं हथनि में भलो मियां वारियो विझनि पिया हू वंग ओ वारियो विझनि पिया हू वंग है मुंहिंजी सा संग हाय मुझी आयल मां मुझो स्वामी अड़न सा संग जोगी अड़न सा संग भलो मियां मोयो वञन प्याहो मन ओ मोयो वञन प्याहो मन है मुझी जी जल मां मुझो स्वामी अड़न सा संग हाय मुझी जी जल मां मुझो जोगी अड़न सा संग झलिया मोर नथा झल जन हो ऐं झलिया मोर नथा झल जन भलो मियां रातन हिकिड़ी रहन ओ रातन हिकिड़ी रहन है मुझी जी जल मां मुझो जोगी अड़न सा संग हाय मुझी आयल मां मुझो स्वामी अड़न सा संग लालो लाल लतीफ चे हो ओ भिट जो घोट लतीफ चे भलो मियां रावल ॾेई वियो रंग ओ रावल ॾेई वियो रंग जोगी अड़न सा संग हाय मुझी जी जल मां मुझो स्वामी अड़न सा संग जोगी अड़न सा संग भलो मियां मोयो वञन प्याहू मन ओ मोयो वञन प्याहू मन है मुझी जल मां मुझो जोगी अड़न सा संग हाय मुझी आयल मां मुझो स्वामी अड़न सा संग जी लती ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत ऐं जॾहिं बि माना सुबुह मेहरान जे मंच ते रागी हुजनि त सिलेक्शन हमेशह सुठी हूंदी आहे सो अॼु बि सिलेक्शन इलाही सुठी आहे उस्ताद सोढो जोगीअ जी अच्छा अव्हां जॾहिं माना जोगियुनि जी ॻाल्हि कजे थी त जोगियुनि जो हिकिड़ो पंहिंजो कमु रहियो आहे अव्हां भला उन कम खे कीअं ॾिठो आहे पंहिंजा अव्हां जा वॾा उन कम सां रहिया हूंदा मां चाहींदसि त हुन हवाले सां थोरी गुफ़्तगू कयूं ॾिसो न हाणे असांजो जोगी असीं जेके आहियूं गिरनार जूनागढ़ गिरनार जे माना असीं जो गिरनारी जोगी आहियूं जेके
वालनि वारा ऐं गिरनारी जोगी माना नांग मुरलियुनि वारा असांजो ख़ानदान उहो आहे। गिरनार सां असांजो तालुक़ु आहे त जूनागढ़ गिरनार सां। सही गिरनारी जोगी जंहिंखे चयो वेंदो आहे उहे असीं आहियूं। सो उन्हनि हिसाब सां ॾिसो न असां जोगियुनि जो असां पंहिंजी एज जे हिसाब सां उमिरि जे हिसाब सां जेको माइटनि खे ॾिसंदा असांजो जोगियुनि जो जेको आहे तमामु हिकिड़ो ॾुखियो कसालो आहे। हुननि जा पंध पेचरा लाॾाऊ माण्हू हितां हुतां हज़ारा पसर इहो इन्हनि जा सदाई माना ज़िंदगी जेका असां सफ़र में गुज़री आहे। हा ईअं ई आहे। ऐं मड़मकाम बि जोगियुनि जा कोन हाणे त अलाह जा शुक्रनि जोगियुनि ॻोठ ठहिया आहिनि पर असांजा ॻोठ मड़मकाम कोन हूंदो हो। जोगियुनि जो लाॾाऊ माना उन कॾहिं मुंद सां जीअं कॾहिं किथे त कॾहिं कीअं त कॾहिं कंहिं बि देश में त कॾहिं देश में कहिड़े में त कॾहिं हीउ मुल्क जॾहिं हिकु आहे तॾहिं बि जोगियुनि जा अलाए किथे किथे सफ़र ऐं कॾहिं किथे जूनागढ़ गिरनार जा जोगी हलंदा हुआ त नानी हिंगला जो सफ़र कंदा हुआ। उहे बि जेके आहिनि उहे असांजा जोगी गिरनारी जोगी। सही सही सही। अच्छा भला पंहिंजे वॾनि खां पंहिंजनि वॾनि जो कीअं ॿुधो अथव? असां हमेशह जेको आहे न जोगियुनि जे बारे में ॿुधो आहे त हुननि खे जेको आहे न जड़ी बूटियुनि जी सही ख़बर हूंदी आहे, हुननि खे मुख़्तलिफ़ इलाजनि जी ख़बर हूंदी आहे, पंधनि पेचरनि जी हुननि खे ख़बर हूंदी आहे। अॼुकल्ह त माना इहो सभु कुझु आहे ई कोन न। हाणे उहो कोन्हे। बाक़ी जेका असां वॾड़नि जी जिन खे विर्स मिलियल आहे उन्हनि में के जोगी असांजा जेके कुझु हाणे उहा ॻाल्हि। बाक़ी जोगियुनि जे जेको तव्हां ॻाल्हि करियो था त जोगी कशाले वारा माण्हू आहे न। कशालो इंसान करे थो त उनखे सभु शयूं जेके आहिनि से उन्हनि खे कशालनि में मिलनि थियूं ऐं उहे ॼाण बि मिलंदी आहे, इल्मु बि मिलंदो आहे, हर शइ मिलंदी आहे। त इहे त इन में को शक न आहे। जोगियुनि जा कशाला हूंदा त उन्हनि खे ज़रूरु किथां ॼाण बि उन्हनि खे मिलंदी हूंदी न मिली हूंदी न की न। जॾहिं त लतीफ़ सरकार ॻायो आहे जोगियुनि खे इलाही ॻायो आहे। बिल्कुलु। ऐं हर शाइरी में ॾिसो चाहे सिंधी उर्दू जिते जोगियुनि जो ज़िक्र जेको आहे तमामु हिकिड़ी मंज़िल ॾुखी आहे। पंध पेचरा जोगियुनि जा ॾुख आहिनि उन्हनि जे करे ई त जोगी खे ॻायो वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ था। अच्छा भला वधीक हाणे छा ॿुधाईंदव? अव्हां सुठो ॻायो था, सुठी सिलेक्शन आहे, वधीक छा सिलेक्ट कयो अथव? लगी तो प्यार जे काबिल लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर। लगी तो प्यार जे काबिल लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। ओ भली महबूब माना कर। मोहे आ तो कयो माहिर मोहे आ तो कयो माहिर भली महबूब माना कर। आ भली महबूब माना कर। लगी तो प्यार जे काबिल लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। हाँ भली महबूब माना कर। कपड़े जो छिनी फाड़े छनाया हा। अरे हा बांध कपड़े जो छिनी फाड़े छनाया हा। मगर तो साड़ी ही दिल मगर तो साड़ी ही दिल भली महबूब माना कर। कर लगी तो प्यार के काबिल लगी तो प्यार के काबिल भली महबूब
सितमगर थी बिला शक थी अखिल ते सब सितम तुंहिंजा सितमगर थी बिला शक थी सितमगर थी बिला शक थी अखियुनि ते सभु सितम तुंहिंजा काने का ॻाल्हि ही मुश्किल ॻाल्हि ही मुश्किल भले में वो बहाना कर लगे तो प्यार के काबिल लगे तो प्यार के काबिल भले में वो बहाना कर भले में वो बहाना कर जाज़ हित आहिर हज़ारे ॿिया बि सभु सुहिणा जाज़ हित आहिर सुहिणा हथा तुई जेठिया बिस्मिल हथा तुई जेठिया बिस्मिल भली में वो बहाना कर हथा तुई जेठिया बिस्मिल भली में वो बहाना कर मोहे तो करो भली में वो बहाना कर लगी तो प्यार के काबिल लगी तो प्यार के काबिल भली में वो बहाना कर है भली में वो बहाना कर वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त फ़क़ीर एजाज़ सही ॻाल्हि कजे इलाही सुठो इलाही ख़ूबसूरत अच्छा माना ही धुनूं जेके तव्हां ठाहियो था न न इहा त अॻे ई आहे मां चवां पई त अव्हां जेके धुनूं ठाहियो था उन वक़्तु कीअं माना मिज़ाज कीअं हूंदो आहे तबियत कीअं हूंदी आहे कीअं पोइ क्रिएट कयो था हा ही धुन कंपोज़ करणु जेका आहे सा इन ते ॾिसो त ही हिकिड़ी मूड जी ॻाल्हि आहे ऐं जीअं शाइर शाइरी लिखंदो आहे न त असां ते मुंहिंजो बचपन खां हिन बाजे सां हिन संगीत सां माना इन में मुंहिंजी उमिरि जेका गुज़रे पई त उन सां ही जेके शयूं आहिनि इहो अचानक शाइरी साम्हूं ईंदी आहे त धुन निकिरी वेंदी आहे वाह वाह ज़बरदस्त ही मूं ते कई दफ़ा दोस्तनि रेडियो पाकिस्तान में संगत दोस्त पाण में परते वञी सलाहूं कनि त उस्ताद सोढे जे साम्हूं तव्हां गीत रखंदव त ओॾी महिल धुनूं ॻाईंदो ईअं शर्तूं रखियो अचो मूंखे ख़बर ई कोन्हे ईअं गफ़ूर वारा गफ़ूर गुल वारा या असां संगत जेको रेडियो पाकिस्तान त इहा सॼी संगत ईअं करे आज़माइशूं कयूं ईअं धुनूं निकिरी वई हीअ हिकिड़ो मूड आहे कुदरती हिकिड़ी ॾात आहे हा मिज़ाज आहे थियो वञे धुन सही था चओ इहा ॻाल्हि त इलाही बिल्कुलु ख़ूबसूरत बि आहे ऐं बिल्कुलु सही बि आहे थींदो ई आहे धुन ते ज़ोर लॻाइण सां धुन कोन ठहंदी धुन रस रसोई पागड़ी कभी कभी बनता है हाँ वाकई वाकई सही ॻाल्हि आहे
हाणे ही पटको माण्हू ठाहींदो न ॿधंदो न हुनखे 10 दफ़ा पियो ॿधे ठाहींदे पोइ ठाहींदो कॾहिं कॾहिं इलाही ख़ूबसूरत ठही वेंदो। ईअं ॿधिजी वेंदो त पहिरें ई चक्कर में ऐं रसोई यानी की केॾो बोझ भलो हुजे केॾो पियो महिनत करे ठाहे पर कॾहिं कॾहिं ईअं ठही वेंदो धणी खे ख़बर कोन छा थिए। हा बिल्कुलु ऐं सवादु मुंहिंजो दुनू अलाह जा फज़ल करम सां इलाही खारियूं मशहूरु आहे जन्नत अल फिरदौस ही लहूं ते लिखियलु आयो ही मुंहिंजो काफ़ी सारियूं धुनूं ऐं केतिरियूं ॿुधाईंदा धुनूं मुंहिंजो इलाही आहिनि। ज़बरदस्त इलाही मशहूरु आहिनि तव्हांजो धुनूं बिल्कुलु ॾाढो सुठो। अच्छा रेडियो पाकिस्तान जो बि ज़िक्र कंदासीं। रेडियो पाकिस्तान ते घणो कंहिंसां रहियो? रेडियो पाकिस्तान ते असां गॾु उस्ताद सुठा आऊं कुझु 1988 जे दौर खां पोइ रेडियो ते मूं अचणु शुरू कयो तॾहिं उन वक़्त में उन खां कुझु सालूं अॻु में नियाज़ हुसैन ख़ान साहिबु उस्ताद जेके इहे वफ़ात करे चुका हुआ बाक़ाया जेके असां जेके ॿिया जेके उस्ताद जेके रहिया उन्हनि सां असां वक़्तु ॾिनो आहे रेडियो पाकिस्तान में। नसीर मिर्ज़ा असांजो मुंहिंजो त प्रोड्यूसर हो पंहिंजो डायरेक्टर हो ऐं पहिरीं म्यूज़िक प्रोड्यूसर पोइ जेको डायरेक्टर थी रहिया ऐं इन दौर खां वठी पोइ यका असीं हलंदा रहियासीं इन रेडियो ते अॼु ताईं बि आहियूं रेडियो ते हलूं पिया। सही ज़बरदस्त। अच्छा इहो त हिकिड़ो त प्रोड्यूसर ऐं स्टेशन डायरेक्टर जी तव्हां ॻाल्हि कई। सुठनि रागियुनि सां कहिड़नि सां रेडियो पाकिस्तान तव्हांजी मुलाक़ात कराई? रागियुनि सां रागी असां वटि ॾिसो न असां वटि जेके पंहिंजा इहे रागी असां वटि जेके आहिनि इहे सभु जेके ज़ुल्फ़कार वारा ऐं मज़र वारा ऐं इहे जेके असां वटि रागी जेके हींअर जेके मौजूदु आहिनि इन्हनि में सभिनी में असांजी जेका असां रही आहे ऐं असां वटि बाज़ो कॾहिं कॾहिं माना असां वटि गवैया बि विच में ईंदा हुआ लाहौर मां बि गवैया असां वटि कॾहिं कॾहिं ईंदा हुआ त उन्हनि सां बि मुंहिंजो जेको आहे सो हारमोनियम में मुंहिंजी फ़तेह अली ख़ान सां मुंहिंजी संगत रही आहे। गवे इन क्लासिकल जेके आहे न इहो क्लासिकल पंहिंजे ख़्यालनि में मूं वॼायो फ़तेह अली ख़ान साहिब हारमोनियम जी संगत कई आहे त उहो मुंहिंजो जेको वॼाइण जेको आहे सो उन्हनि खे शायदि फ़तेह अली ख़ान साहिब खे उस्ताद खे पसंदि हो त हिन जो हथु रखणु सवलो आहे इन करे सुठो आहे त उनखे वणंदो इन करे मूं काफ़ी रिकॉर्ड कया आहिनि। सही हींअर त जेके असांजा यंग सुठा ॻाइण वारा आहिनि जंहिंमें सैफ़ जो ज़रूरु मां नालो खणणु चाहींदमि। सैफ़ समेजो सां बि तव्हांजो उथणु वेहणु थिए थो। अच्छा इन्हनि यंगस्टर्स सां कमु कंदे कीअं लॻंदो आहे नौजवाननि सां? नौजवान में हाणे ॾिसो न ऐं हींअर मूंखे 7-8 साल थियनि पिया ऐं सेठ साहिब सां बि गॾु कमु करियां पियो। हा उते धुनूं बि ठाहे ॾींदो आहियां ऐं जेको हाल मुंहिंजो हारमोनियम जो उहो बि गॾु रहंदो आहे ऐं हिते बि असां वटि कई फ़नकार ईंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि सां जेको आहे सो शकीला नूना मुंहिंजी शागिर्द आहे ऐं छोकिरियूं गाने बद शागिर्द मुंहिंजो ख़ुशबू लगारी जा वेठो ऐं सुन इहे सभु मुंहिंजो गाने बद शागिर्द हिननि खे मूं बाक़ाइदे सेखारियो आहे। सही ज़बरदस्त। हिननि खे पहिरीं ब्रेक वठूं था। हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ऐं चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे। अवां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं प्रोग्राम सुठे अंदाज़ में ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ताईं पहुतो आहे। ऐं हूअं बि प्रोग्राम में जॾहिं बि को सिंगर मौजूदु हूंदो आहे रागी मौजूदु हूंदो आहे त पोइ मौसीक़ी ई हूंदी आहे ऐं मौसीक़ीअ खे चयो वेंदो आहे त रूह जी ग़िज़ा आहे। केतिरा बि थकियल हुजो माना ईअं थींदो आहे पूरे ॾींहं में हिकु दफ़ो तव्हां सुठे तरह जेको आहे न टाइम कढी ऐं कुझु सुठो ॿुधो त माण्हू थकु विसरी वेंदो आहे थकु लही वेंदो आहे माण्हू रिफ्रेश थी वेंदो आहे। मौसीक़ी में इहो हिकिड़े क़िस्म जो चई सघूं था त इहो माना हिकिड़ो रूहानी कनेक्शन त हूंदो आहे हिकिड़ो जादू हूंदो आहे जंहिंसां इंसानु जेको आहे न रिलैक्स ज़रूरु थी वेंदो आहे। नाज़रीन प्रोग्राम में साथ में मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। सो हिन साथ असां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं उस्ताद सोढो फ़क़ीर असां सां गॾु मौजूदु आहे। सो जी उस्ताद तव्हां खां ॿुधंदासीं कुझु हाणे भला छा ॿुधाईंदव छा सिलेक्ट कयो अथव? हा बसि साईंदास साहिब जी शाइरी आहे सा ॿुधायूं था। वाह वाह ज़बरदस्त जी। आ
कॾहिं हीअड़ा तूं नथो वणी मूं कॾहिं कॾहिं हीअड़ा तूं नथो वणी मूं जे तो सजण सारिया से वसना आहिनि मूं कॾहिं कॾहिं तूं वञो अण ॾिठा आर करी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो खॾ खणी विछोड़ण वधियासीं इहो छॾ खणी विछोड़ न वधियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी विछोड़े वधियासीं इहो छॾ खणी विछोड़े वधियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी हिकिड़ी में फिल्म वेठा हुया अवी हिकिड़ी में फिल्म वेठा हुया अवी हिकिड़ी में फिल्म वेठा हुया असीं बि हुयासीं इहो छॾ खणी असीं बि हुयासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी विछोड़े वधियासीं इहो छॾ खणी विछोड़े वधियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी मोहब्बत खुदा जो दिलो ने कहो मोहब्बत खुदा जो दिलो ने कहो वली थी वियासीं इहो छॾ खणी वली थी वियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी विछोड़े वधियासीं इहो छॾ खणी विछोड़े वधियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी जो मिलन हो यकीन खुशी जो मिलन हो यकीन खुशी जो मिलन हो यकीन खुशी असीं छोड़नासीं इहो छॾ खणी
असीं छोड़नासीं इहो छॾ खणी असीं की जियासीं इहो छॾ खणी हाय असीं की जियासीं इहो छॾ खणी सिधो समुंड ते अवां खां उथियासीं सिधो समुंड ते अवां खां उथियासीं सिधो समुंड ते उते की थियासीं इहो छॾ खणी उते की थियासीं इहो छॾ खणी हाय असीं की जियासीं इहो छॾ खणी असीं की जियासीं इहो छॾ खणी विछोड़े वढियासीं इहो छॾ खणी विछोड़े वढियासीं इहो छॾ खणी हाय असीं की जियासीं इहो छॾ खणी असीं की जियासीं इहो छॾ खणी हाय असीं की जियासीं इहो छॾ खणी साईं दाद सांध जी शाइरी इलाही ख़ूबसूरत साईं दाद सांध जो जॾहिं ज़िक्र कजे थो माना थर जो ज़िक्र कयूं पिया त थर उहो वतन आहे साईं दाद सांध जो हलीम बाग़ी जो जुमन दर बदर जो ॾाढा ख़ूबसूरत असांजी सिंध जा शाइर जिन जो जेतिरो ज़िक्र कजे उहो इलाही घटि आहे उन्हनि सिंध खे घणो कुझु ॾिनो आहे ऐं शाइरी आम माण्हुनि जा जेके दर्द हूंदा आहिनि जेके तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि जेके सूर हूंदा आहिनि उहो हिकु शाइर हिकु लिखंदड़ जेको आहे न उहो पंहिंजी शाइरीअ में मां सम्झां थी त मोतियुनि वांगुरु उन्हनि शयुनि खे परोईंदो आहे ऐं हिकु रागी वरी जॾहिं ॻाईंदो आहे त पोइ उहे शयूं इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे न उहे दिलनि ते ज़रूरु असरु कंदियूं आहिनि नाज़रीन असां जॾहिं पाणीअ जे हवाले सां बि प्रोग्राम में ॻाल्हि कंदा आहियूं त मां पोयनि प्रोग्राम्स में बि ज़िक्र कंदी आई आहियां त हीअ उहा मौसम आहे जॾहिं ऑगस्ट वेझो हूंदो आहे ऐं ऑगस्ट अचण वारो हूंदो आहे त असां मींहं जो इंतज़ारु करे रहिया हूंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते थरवासी इलाही इंतज़ारु कंदा आहिनि पर जेकॾहिं मां लाड़ वारी पट्टी जो ज़िक्र कयां त यकीनन उते पाणी जी इलाही घणी खोट आहे ऐं पाणी जे लाइ कंटिन्यूअसली सॼी सिंध में एहतजाज थींदा रहिया आहिनि ऐं हिकु मीडिया प्रेज़ेंटर जी हैसियत सां असां जॾहिं बि स्क्रीन ते मौजूदु हुजूं था त इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे रखण जी कोशिशि कंदा आहियूं छो त इहो मसइलो के हिकु माण्हू जो त आहे कोन पाण सभिनीनि जो आहे ऐं जी हा प्रोग्राम में आया आहियो अॼु ऐं माशाल्लाह सुठी सिलेक्शन खणी आया आहियो मां थोरो पुछणु चाहींदमि मेहरान टेलीविज़न जो ही जेको समाओ आहे हर जगह जो जेको आहे न पंहिंजो माहौल हूंदो आहे तव्हांखे मेहरान टीवी जो माहौल कीअं लॻंदो आहे असांखे तमामु सुठो मेहरान टीवी जो माहौल ऐं सुठा प्रोग्राम ऐं सुठनि फनकारनि ऐं सुठियुनि मौज़ुनि ते मेहरान जा प्रोग्राम हलंदा आहिनि बिल्कुलु असां दिलो जान सां ॿुधंदा आहियूं ऐं मेहरान टीवी जो माहौल असांखे थो पर दुनिया खे जेको आहे सो इन जी जेका महिनत आहे असां सभिनी खे मुतारिफ़ करे थी ऐं सभिनी खे वणंदी आहे ऐं असांखे बि वणंदी आहे सभु असीं जेका मेहरान टीवी जी कहिड़ी ॻाल्हि मेहरान त उहो आहे बाक़ी हाणे असीं कहिड़ी ॻाल्हि कयूं ज़बरदस्त थैंक यू सो मच तव्हां आयो ऐं हाणे तव्हां खां कुझु असां ॿुधंदासीं ऐं छा हूंदो छा ॿुधाईंदव मां चाहींदसि त पहिरीं तव्हां खां असां मैसेज वठूं आख़िर में नियापो वठूं ऐं मोकिलायां पंहिंजे नाज़रीन खां पोइ वेंदे वेंदे हिकिड़ो कलाम छॾींदा वेंदासीं सो पहिरीं नियापो ॾियो छा नियापो ॾींदव नियापो ॾिसो न नियापो जो असांजो आहे मौसीक़ी जो सिलसिलो जी हा ऐं असां राग जो नियापो ॾींदासीं असांजा जेके सिखंदड़ फनकार जेके असांजी ऐं त सुठी शाइरी ॻायो जी हा ऐं सुठियूं धुनूं कंपोज़ करे पंहिंजे धुननि खे उस्तादनि सां सिखिया वठो ऐं महिनत करियो ऐं पंहिंजे फन खे ज़िंदा रखो पंहिंजी ॿोली खे ज़िंदा रखो पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखूं त असां महिनत जेतिरी पंहिंजे असां सिंधी कलामनि ते जेतिरी असीं पंहिंजी नवाण आणींदासीं असांजी पुख़्ताई थींदी इहो ई मुंहिंजो पैगाम आहे सभिनी तमामु सुठो उस्ताद सोढो जोगी तव्हांजी महिरबानी तव्हां आयो
तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, ॾाढो सुठो लॻो ऐं मैसेज ॾाढो ज़बरदस्त ॾिनो अथव असांजे नाज़रीन खे। ऐं मां इलाही शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी बि। ऐं ढोलक ते असां सां गॾु नंदलाल जोगी मौजूदु रहियो, थैंक यू सो मच। ऐं खंजरी पप्पू जोगी प्ले कई आहे, तव्हांजी बि महिरबानी। प्रोग्राम में आयो नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल सभिनीनि महिमाननि खे इजाज़त ॾींदव ऐं हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे बैठकूं वेहकूं ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। पंहिंजी दुआनि में रखंदो यादि ऐं यकीनन आख़िर में हिकु गीत छॾींदा वेंदासीं। सो पहिरीं अव्हां खां इजाज़त वठूं था। जी आख़िर में तव्हां छा ॿुधाईंदव? जी मस्कान जी मुंहिंजी गीत ॿुधाईंदो। ज़बरदस्त अमर साड़ जी शाइरी आहे, धुन मुंहिंजी कंपोज़ आहे, काफ़ी फनकार ॻाई आहे, पर दिलि थी चए त मुंद लॻी पई आहे त वरी आऊं बि ॿुधायां। ज़बरदस्त। वसकारे जी वेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, आ पिरी तू हेल वरिया, आ पिरी तू हेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, वसकारे जी वेल वरिया। मीहोगी में मोर टहू के, मीहोगी में मोर टहू के, डोर करे ओ जेल वरिया, डोर करे ओ जेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, आओ पिरी तू हेल वरिया, आओ पिरी तू हेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, वसकारे जी वेल वरिया। थी न वञे ही आस अमर जी, ओ थी न वञे ही आस अमर जी, भरवसन जियाओ भेल वरिया, भरवसन जियाओ भेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, पिरी तू हेल वरिया, आओ पिरी तू हेल वरिया, वसकारे जी वेल वरिया, वसकारे जी वेल वरिया। तू आगम बन जी आओ सखी, माहिर रखण जी होंद थिया, तू घूर घटा जा घेरा थी
मां वसकारे जी बूंद थिया वसकारे जी वेलवरिया आओ प्री तू हेलवरिया आओ प्री तू हेलवरिया वसकारे जी वेलवरिया वसकारे जी वेलवरिया वसकारे जी